सोट यही हकीकत है। अकबर खान तो पंहिंजी मौत के दावत ॾिनी आहे। तो रावण जे रूह खे रेड़ियो आहे अकबर खान। मां पंहिंजे भाउ जे रत जो हिकु हिकु कतरे जो तोखां हिसाब वठंदुसि। छो जो अकबर खान मुंहिंजो नालो रावण आहे, रावण। तो रावण सां वेर विझो आहे, रावण सां वेर। अकबर खान तुंहिंजे लाइ कहर, कहर तुंहिंजे लाइ। इन जो मतिलब त अदा चाकर सोरठ सां शादी करे छॾी। जी हा सोट। छा सोट तोखे या ख़बर कान हुई त मां सोरठ सां मोहबत कंदोसि? सोट जेको बि थी गुज़रियो आहे न, उनखे वापसि दोहराइण सां तव्हांखे सिर्फ़ु ज़ख़्म ई मिलंदा। सोट इन माज़ी खे हाणे विसारे छॾियो। बसि हाणे इहो सोचियो त सोट चाकर जो पलांद अकबर खान खां कीअं कजे। पलांद त घणनि सां ई करणा आहिनि सोट। कंहिं हिकु माण्हू ॾे पलांद न आहे रहियो। हाणे हर ज़ालिम खे मौत जी सज़ा ॾिबी जंहिं जंहिं असांजे मथां ज़ुल्म कया। कंहिंजे मथां बि रहम कोन कंदसि। सोट हाणे तूं रुगो हमरा तयारु कर। हाणे हू रावल जो इंतकाम ॾिसंदा। सोट असां बि इन इंतज़ार में आहियूं। दुश्मन पुठियां अहिड़ी दबाए ॿारियूं जो हू ॿीहर असां तरफ़ निहारण खां बि 1000 दफ़ा सोचनि। निहारींदा त तॾहिं न सोट जॾहिं उहे ज़िंदा रहंदा। जेकॾहिं कंहिंखे बि ज़िंदा छॾियो वियो न, मां उन जूं अखियूं कढी छॾींदसि। उनखे अहिड़ो इबरत जो निशान बणाईंदसि, हुनखे ॾिसी केर बि ज़ालिम कंहिं मज़लूम ते ज़ुल्म कोन कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।